बे पासे असां ख़बर शेयर कंदासीं टंडोजा मां, जिथे नामियारो डॉक्टर अरशद मेमण कोरोना वायरस विघे लाॾाणो करे वियो आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया टंडोजा मां, जिथे नामियारो डॉक्टर अरशद मेमण कोरोना वायरस विघे लाॾाणो करे वियो आहे। कुझु ॾींहं अॻु डॉक्टर अरशद मेमण जे घरवारी डॉक्टर फातिमा बि कोरोना में फ़ौत थी वई हुई। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया टंडोजा मां, जिथे नामियारो डॉक्टर अरशद मेमण कोरोना वायरस विघे लाॾाणो करे वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टंडोजा मां असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अज़हर लोची। जी अज़हर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध में जो है कोरोना वायरस केसेस बेकाबू थी वियो आहे। ईअं ई टड़ेजाम में जो है कोरोना वायरस में जो है डॉक्टर है मशहूर डॉक्टर टड़ेजाम जो डॉक्टर अरशद मेमून जो है कोरोना वायरस सबब जो दम धणी हवाले किया है। 2 टे ॾींहं पहिरियां जो है संदसि अरशद मेमून जी कोरोना टेस्ट पॉजिटिव आई, जो सिविल अस्पताल हैदराबाद में जो है आइसोलेट थियल। उन खां पोइ जो है संदसि ज़ाल कुछ ॾींहं पहिरियां जो है कोरोना सबब फ़ौत थी, जंहिंखां पोइ जो है अॼु जो है संदसि अरशद डॉक्टर वो कोरोना सबब फ़ौत थी विया आहे। जी कोरोना वायरस। ठीकु आहे अज़हर, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।